नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भुरगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त मसू भुरगड़ी लॻ यूसी जीअंदल कोट जे ॻोठ होत खान जखरो जो 30 साल पुराणे स्कूल जी बिल्डिंग ज़बूहाल हुअण करे गुलनि जहिड़े मासूम ॿारनि जी ज़िंदगी लाइ ख़तरो बणिजी वई आहे। स्कूल जी छित मां चापड़ किरण सबबि मासूम ॿारनि जे वालिदिन ॿारनि खे डप विचां स्कूल मोकिलणु छॾे ॾिनो। हिन हवाले सां हितां जे रवासिन गुलाम कादिर जखरो, अबन जखरो, सैयद अली, असगर शाह, यार मोहम्मद जखरो, सतार जखरो, गुलाम मोहम्मद जखरो, बादाम जखरो ऐं ॿियनि स्कूल जी बिल्डिंग समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जे लाइ स्कूल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त स्कूल जे ॻोठ जी स्कूल जी बिल्डिंग 30 साल पुराणी आहे, जेका हाणे ज़बूहाल बणिजी वई आहे। कुझु अरसे पहिरीं स्कूल जी इमारत मां छित जा चापड़ किरण सबबि कुझु ॿारड़ा ज़ख़्मी पिण थी चुका हुआ। हाणे त माइटनि ख़ौफ़ सबबि ॿारनि खे स्कूल मोकिलण बि छॾे ॾिनो आहे। हिननि चयो त 1 साल पहिरीं स्कूल में 100 खां मथे ॿारड़ा दाख़िल हुआ, हाणे 20 ॿार बि स्कूल नथा अचनि। हिननि तइलीम खाते मटियारी सेक्रेटरी तइलीम ऐं तइलीम जे सूबाई वज़ीर खां घुर कई आहे त ॻोठ होत खान जखरो जे बॉइज़ प्राइमरी स्कूल जी ज़बूहाल बिल्डिंग जी जॻह ते नई इमारत तइमीर कराए ॾिनी वञे त जीअं हितां जा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा बेख़ौफ़ थी इल्मु पिराए सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।